जी सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं कोटड़ी ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां जारी बरसाति जो सिलसिलो ताहाल जारी आहे। हिन वक़्तु बि कोटड़ीअ में ऐं उन जे मुख़्तलिफ़ हिसनि में बरसाति वक़्फ़े वक़्फ़े सां हल्की ऐं तेज़ जारी आहे। हिन वक़्तु कोटड़ीअ जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि, लियाकत रोड आहे, भिटाई कॉलोनी आहे, ख़ुदा जी बस्ती आहे ऐं ॿिया जेके शहर जा मुख्य इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते पाणीअ जे हेठि अची विया आहिनि। असीं हींअर हिते मौजूदु आहियूं त जेका हॉस्पिटल आहे बिलावल मेडिकल हॉस्पिटल, उन जे अॻियां तव्हां ॾिसी सघो था मुकमल तौर ते रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। कुझु इलाइक़नि में म्यूनिसिपल इंतिज़ामिया मुख़्तियारकार कोटड़ी जे अॻुवाणीअ में जनरेटर हलाए जेको आहे पाणी कढण जी कोशिशि कंदे नज़र अची रहिया आहिनि, पर उन जूं समूरियूं कोशिशूं बरसातुनि जे करे, तेज़ बरसाति जे करे नाकाम नज़र अची रहियूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त कोटड़ीअ जे भरपासे जा जेके नंढा नंढा इलाइक़ा आहिनि, जेके ॻोठ आहिनि, उते पिणु शदीद बरसाति जारी आहे। हिन शहर जे बिल्कुलु लॻोलॻि नए बाराण वहे थी, जंहिंजे किनारनि ते आबाद क़दीमी नंढा नंढा ॻोठ आहिनि जेके मुकमल तौर ते पाणीअ जे हेठि अची चुका आहिनि। नए जो वहिकिरो आहे, उन में कुझु जानवर आहिनि, ॿकरियूं ऐं ॿिया जानवर उहे लुड़ी वञण जो इतला आहे। उन खां सवाइ जेको जाम शोरो आहे मांझंद सन, उते पिणु गुज़िरियल ॾींहं खां वठी बरसाति जेका वसणु शुरू थी वियो आहे, अञा ताईं त हाल जारी आहे। कोटड़ीअ में हितां जा माण्हू तोड़े जो बज़ाहिर जेको आहे सो मौसम ख़ुशगवार थी विया, पर बिजली बंदि हुजण जे करे, पाणी बंदि हुजण जे करे, रोड रस्ता बंदि हुजण जे करे जेको आहे सो माण्हू ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। जी।